अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असीं अॼु इनशा अल्लाह सूरत पंहिंजो 30 सिपारे मञा कनि सूरतुनि ॾांहुं इशारो कंदासूं ऐं इन्हनि मञा का हिकिड़ी पढ़ंदासूं, ॾिसूं कहिड़ी था पढ़ूं। ख़बर पए कान थी कहिड़ी पढ़िजे, पर माना मफ़हूम हीअ आहे त हिते के सूरतूं आहिनि जंहिंजो हिक ॿिए सां वास्तो आहे। हीअ वास्तो हाणे पहिरीं शब्द पंहिंजो हीअ सूरत आहे इज़ अ शम्स कुव्विरत। तकवीर हिन सूरत खे तकवीर कुव्वर कुव्वर जंहिं वक़्तु बेनूर थी वेंदी, जंहिं वक़्तु ढकिजी वेंदी, सिज जेको आहे बेनूर थी वेंदो कुव्विरत। तकवीर चइजे हिन सूरत खे। हिन शुरू थी थिए इज़ शम्स जंहिं वक़्तु। हिन खां पोइ जेका सूरत आहे इज़ा वाब आहे इज़ा, हीअ आहे इज़ शम्स जंहिं ॾींहुं सिज जेको आहे सो बेनूर थी वेंदो। ऐं वरी हुन खां पोइ सूरत अचे थी इज़ समा उन फतरत। त हाणे इन्हनि ॿिन्ही जे हुन खां पोइ हिकु ॿी सूरत ईंदी, हुनजो नालो आहे इज़ समा। हाणे थियो इज़ शम्स जॾहिं सिज, इहा थी 81 तकवीर। ऐं हिन खां पोइ इज़ समा उन फतरत आया 82 इनफ़ितार चइजे हिन सूरत खे। ऐं पोइ विच में वरी सूरत अचे थी वैलुल लिल मुतफ़िफ़ीन, मुतफ़िफ़ीन जेके माप ऐं तौर में गड़बड़ कनि था, पर उहा विच में रखी अथसि अलाह ताला। ऐं हिन खां पोइ इज़ समा, टई थियूं इज़ समा। इज़ शम्स हिकिड़ो दफ़ो, इज़ समाओ, पोइ वरी इज़ समाओ, इज़ समाओ, इज़ समा उन फतरत। फतरत माना बि आहे छा फतरत में फाटंदो। ऐं पोइ इज़ समा उन शकत, पोइ जेको चीरियो वेंदो, फाटणु ऐं चीरणु, किरी पवणु, छड़णु। ऐं हिन खां पोइ जेके सूरतूं अचनि थियूं हीअ इज़ समा। हाणे अॻिते हिकिड़ी सूरत ईंदी, हिते आहे इज़ शम्स कुव्विरत, हू आहे व शम्स वदा। व माना कसम आहे शम्स जो, त हीअ शम्स जी सूरत, हूअ शम्स जी सूरत। ऐं हीअ समा जी सूरत त वरी पंहिंजो इज़ समा उन फतरत, त हिन पासे वरी अचे थी व समा आसमान जो, व समा आहे ज़ातिल बुरूज। पोइ हिन पासे वरी अचे थो इज़ शम्स इज़ समा उन शकत, त वरी अॻिते सूरत अचे थी व समा व तारिक़। माना ॻाल्हि इहा त टे दफ़ा इज़ा जो लफ़्ज़ अचे थो, त टे दफ़ा वरी व जो अचे थो व समा व समा व समा। त हाणे इहे ॻाल्हियूं आहिनि, हिक ॿिए जो हिन सां वास्तो आहे। अलाह ताला कसम खणे थो। इन्हनि सभिनी में मज़मून जेको आहे सो आख़िरत जो आहे। हीअ क़यामत जी ॻाल्हि जेका जॾहिं थींदी तॾहिं हीअं थींदो, हीअं थींदो। जेके चङा आहिनि, अबरार आहिनि, उन सां अहिड़ो, फजार आहिनि, उन सां अहिड़ो लका थींदो। इहे मज़मून हिननि सूरतुनि सां वास्तो रखनि था। इन करे हाणे असीं अॼु पढ़ूं था इज़ शम्स कुव्विरत सूरत इनशा अल्लाह पढ़ंदासूं। हीअ आहे 81 नंबर सूरत। ऐं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ शम्स कुव्विरत कुव्विरत व इज़ नुजूमु कदरत। जॾहिं सिज बेनूर थी वेंदो ऐं जॾहिं सितारा नजूम कदरत मेरा थी वेंदा, यानी उन में रोशनाई घटि थी वेंदी हली। ॿिन्ही जी रोशनी जी ॻाल्हि आहे, रोशनी जो घटि, यानी सुस्ती जहिड़ो बल्ब जीअं जेको सूं सूं करे ईअं थी वञे हलियो, या शमा जेका असां ईअं बेनूर थी वञे हली, तीअं सिज बि जेको सो ईअं थींदो। ऐं सितारा नजूम जेके आहिनि उहे बि ईअं। इहो थियो आसमान सां वास्तो रखण वारियूं ॿई ॻाल्हियूं। अहिड़े क़िस्म जा कसम वरी ॿियनि सूरतुनि में बि ईंदा। वैज़ल जिबाल सुयरत, ऐं जबल जेके आहिनि से घुमंदा फिरंदा आहिनि। हींअर त जबल जेके आहिनि से मेखूं लॻियूं पियूं आहिनि हिकु ई हंधि। हीअं बि जबल धरती सां त हलनि पिया, धरती थी हले त जबल पिया हलनि,
पर पंहिंजे हिकु जाइ ते बीठा आहिनि, पर पोइ जबल वरी पंहिंजी इन धरती खे छॾे ऐं हलंदा सुजरत। हाणे ॿिए हंधि धरती पणी पणी थी वेंदा हलिया, मतिलबु इन जबल जेके आहिनि से पणी पणी थी वेंदा, अहिड़ो थी वेंदा जहिड़ो कप जीअं ककर था थियनि, अहिड़े क़िस्म जा थी वेंदा हलिया, त जबलनि सां अहिड़ो लकाउ थींदो। इज़ा वक़्तुल वाक़त वारी सूरत में। त बहरहाल इहे जेके हींअर नेचुरल फिनोमिना ॾिसूं था, उहो ईअं न रहंदो जहिड़ो ॼण हींअर आहे। जिबाल सुयरत, हलाया वेंदा, घुमंदा फिरंदा, सैर कंदा। वइज़ल इशारो, ॾाचियूं जेके आहिनि इशार, विज़ल इशारो उतिलत, छुड़वाग छॾियूं वेंदियूं। हाणे ॾाचियुनि जो ॿियनि सूरतुनि में बि ईअं ज़िक्र ईंदो त 10 महीननि वारी जेका आहे सा पंहिंजो हीअ इशारो आहे 10 महीना ॾुकी, 10 महीना जेका ॾुकी हुजे, यानी हाणे इंसान जी जेका औरत आहे, मतिलबु त औरत 9 महीना आहे, कुझु ॾींहं थियनि था, 10 महीना बि थियो था वञनि, पर ॾाची खे 10 महीना लॻनि था या हिन खां वधीक, हुन खां पोइ ॼणींदी। त हाणे उन वक़्तु जेको आहे सो मालवान खे तमामु पंहिंजो माल प्यारो थो थिए, ऐं ज़ाहिर घर वारी जेका असां औरत जेका ॿार 9 महीननि जी हामिला हुजे, उहा पंहिंजे मुड़ुस खे, पंहिंजे ख़ानदान खे, फैमिली वारनि खे तमामु प्यारी हूंदी, नाज़ुक आहे, जो हुनजी संभाल कबी। पर उन वक़्तु को माण्हू उन्हनि जो क़यामत जो वक़्तु जॾहिं ईंदो त तवजो कोन कंदो, भई छा करिणो आहे, हिन सां छा करिणो आहे, 10 महीना हुजनिसि की 40 महीना हुजनिसि, असांखे परवाह कोन्हे, असांखे पंहिंजी सिर जी लॻी पई आहे, हिन सां केरु थो, मतिलबु त ईअं बेवाह थियो, ॾिसण वारो को, निगहबान को, पर घोर लहण वारो को कोन हूंदो, अहिड़े क़िस्म जो। भई इशारो उतिलत, छुड़वाग छॾियो पियो हूंदो, जहिड़ो जीअं मखीअ में ढोर पिया चरनि पंहिंजा अंग्रेज़ जे ज़माने में, जो मखी जेका असां हवाले अंग्रेज़ पाण फॿाए वियो हलियो। वइज़ल वहूश हो शेरत, ऐं जॾहिं जानवर, असांजे लिखियो जनावर माना जानवर, वहूश वहशी यानी अनडोमेस्टिकेटेड जानवर, जेके डोमेस्टिकेटेड न आहिनि, वहशी आहिनि, वहशी जानवर था थियनि। वहशी हुयो माण्हू जंहिं हज़रत हमज़े खे शहीद कयो। वइज़ल वहूश होशरत, गॾु कया वेंदासीं, भई वहशी जेके आहिनि अनडोमेस्टिकेटेड आहिनि छुड़वाग, तन खे वरी गॾु कयो वेंदो, हू जेके गॾु थियल आहिनि उनखे छॾियो वेंदो, त हाणे छा कबो भला, अहिड़ो हालत थी वेंदी हली। क़यामत खां अॻु में नेचुरल फिनोमिना जेके आहिनि से डिस्टर्ब थी वेंदा हलिया। वइज़ल बिहारो सुजरत, ऐं बहार जेके आहिनि यानी समुंड या रिवर्स जेके आहिनि, ॿई बहार माना कजनि थी समुंडनि खे, उहे सुजरत माना बड़काया, यानी गरम पाणी थी वेंदो हलियो हुननि जो हींअर जीअं हीटेड थी वियो हलियो, हाणे सॼो काइनात जेका सा चवंदा कंडीशन ख़राबु थी वियूं वेदर जूं, जो छा चए गर्मी वधी वई आहे जिते किथे। ॾिसो बिहार सुजरत, बहार जेके आहिनि उहे बि ॼण गर्मी बड़कंदा, अहिड़ो पाणी हूंदो हुनजो जो जीअं पंहिंजो बॉइल थींदा। वइज़न ज़ुव्विजत, ऐं जॾहिं साह जेके आहिनि से पंहिंजे बदन में जोड़िया वेंदा, यानी नफ़्स जेको आहे सो पंहिंजे ज़ुविजती माना मिलायो वेंदो। ज़ौज जेको आहे मिज़ाज ॿिन्ही वजां थो निकिरे, ज़ौज माना ज़ाल ऐं मुड़ुसु हुए, ज़ौज आहिनि, स्पाउसिस आहिनि, ऐं पंहिंजो का शइ कंहिंसां मिलियलु हुजे, को ग्रुप हुजे, हुनखे ज़ौज थो चइजे। ऐं हिते जेको आहे सो नफ़्स यानी रूह जेको आहे सो बदन में पवंदो, मतिलबु क़बरुनि में जेके पिया आहिनि जिस्म, उहे निकिरंदा ॿाहिरि रूह सां, रूहनि में पइजी वेंदो हलियो निकिरंदा, इहा बि माना ज़ौज सां। ऐं मिज़ाज जेको मिज़ाज माण्हूअ जो मिज़ाज बि यानी मिज़ाज कीअं मिज़ाज आहे, माना तबियत कीअं आहे, उहा बि ज़ौज मज़ा आहे। ज़ौज माना हाउ इज़ योर मिक्सचर, दुनिया में मतिलबु त कहिड़े क़िस्म जो हालत आहे तुंहिंजी, उहो इन असुल मज़ा इन रूट मज़ा निकिरंदो। हाणे इहे वइज़ल मऊदत सोइलत, ऐं उन वक़्तु जहिड़ी पूरियल न्याणी जेका हुई सा जहिड़ी पूरी वई, अरब कंदा हुआ इस्लाम खां अॻु में,
पोइ केतिरा मिसाल रसूल पाक सलाह मूंखे भॼी ॿुधायूं त असां हीअं पंहिंजे धीअ नियाणीअ खे पूरियोसीं, हीअं पंहिंजी नियाणीअ खे पूरियोसीं, हीअं पंहिंजे नियाणीअ खे विधोसीं मारियोसीं, इहो कंदा। हींअर अॼु बि माण्हू मारीनि था पंहिंजो हिंदुस्तान मंझि अञा पेट में ई ॿारु आहे त ख़बर पियो थी वञे त इहा नियाणी थींदी त हुनखे मारे था छॾनि, अंदरि ई एबॉर्शन था करे छॾनि, या ऑफिशियल या अनऑफिशियल। ऐं हिन पासे पंजाब में बि जेके आहिनि सिख उहे इहो कनि था। ऐं असांजा जेके राजपूताना ऐं पंहिंजा जेके राजाऊं हुयूं सिंध जे भरिसां जेके हिंदुस्तान में हींअर आहिनि राजा, इहे पंहिंजूं हुननि वटि पंहिंजूं छोकिरियूं कोन हूंदियूं, छोकिरियूं अॻु में ई मारे छॾींदा, जीअं ॼमंदियूं मारे छॾींदा, पढ़ण जी वरी पढ़ायूं ज़ालूं ईंदा, पोइ इहो कमु कंदा। त मतिलबु त अञा ताईं सोसाइटियूं अहिड़ियूं आहिनि जेके नियाणियुनि खे पसंदि थियूं कनि ऐं पंहिंजो पोइ नियाणियुनि खे मारे थियूं छॾनि। त पोइ हिननि खां सुवालु पुछियो वेंदो आहे, नियाणी जेका जीअरी पूरी वई हुई उहा पुछंदी क़यामत जे ॾींहुं त मूंखे कहिड़े ॾोह जे करे पूरियो वियो, या मूंसां कहिड़ो छो थियो। जीअरे पूरियल धीअ खां पुछा थींदी त तोखे कहिड़ो, यानी उन खां पुछिबो त तो कहिड़ो ॾोह कयो। पोइ चवंदो मूंखे कहिड़ी ख़बर, पुछ मुंहिंजे पीउ खां, मुंहिंजे माउ खां पुछ। मां त वीचारी चवंदी त मुंहिंजे धीअ खे न मारियो, पर मुड़ुसु जेको आहे चवंदो गैरत जे करे। हाणे उन वटि छो कंदा हुआ, हिकिड़ो त इनवेडर्स माण्हू जॾहिं हमिलो करे अचनि था त पहिरीं औरतूं खणी था वञनि, उनखे रेप कनि था, या वॾी हिकिड़ी मतिलबु त ख़राबी हुई धरती ते। अॼु बि ईअं थो थिए जो माण्हू किथे इनवेडर्स अचनि था, या ऑफिसर पंहिंजे ई मुल्क जा पंहिंजे ई औरतुनि ते मतिलबु त जेको माण्हू पसंदि नथा अचनि, कबीला वकीला हू, त पोइ हुन ते हमिलो कनि था, हुनजे औरतुनि खे रेप कनि था। इहो मतिलबु त आम थी वियो आहे जेको, यानी ज़ना ज़बरदस्ती जेका आहे सा हिकिड़ी पनिशमेंट थी वियो आहे, की वॉर क्राइम जो हिकिड़ो पहलू थी वियो आहे, त ज़बरदस्ती हुनखे खणी वञिबो। त इन करे माण्हू चवंदा हुन खां धीउ हूंदी न, को ॿाहिरां खां इनवेडर ईंदो हुयो असांजी धीउ खणी वञे हलियो, हिन करे धीउ खे अॻु में ई मारे था छॾियूं, हिकिड़ी इहा हुई। ॿियो चए मुंहिंजी धीउ वरी आउं परणाए ॾियां कंहिं ॿिए खे, ॿियो वञी को माण्हू हुन सां सुम्हे, या भरिसां हुनजी गैरत खे सम्झ में कोन, भई तुंहिंजी माउ भेण कंहिं सां सुठी तंहिं करे तूं त ॼाए, पर न चवंदो आहे मुंहिंजी धीउ वरी छा आहे कंहिं ॿिए सां वञी सुम्हे, या इहा ॻाल्हि हुनखे वणंदी कान हुई। त इहा अलाह ताला हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे, भई धीउ आहे परणाई ॾिबी, दुल्हे दमा में ख़ुशी कबी, भई कहिड़ी ॻाल्हि आहे हिन में। पर इहा ॼण माण्हू सम्झा थी असांजी बेग़ैरती आहे, असांजी धीउ कंहिंखे ॿिए खे ॾियूं जो मुड़ुसु वञी को करे ऐं शादी वञी करे, हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि। त मतिलबु इहो हिकिड़ो ख़्यालु हुयो, यानी हिकिड़ो परवर्शन हुई हिकिड़ी ख़्याल जी, जेका माण्हुनि जे ज़हन में हुई, सभिनी जे कोन हुई, ॿाहिरां औरतूं ऐं मर्द पे ॼा हुआ ऐं निपना, पर के माण्हू हुआ जेके ईअं कंदा हुआ। त पोइ अलाह ताला हुन खां पुछंदो त भई तोखे नियाणी खां पुछिबो तोखे कंहिं एॾे ॾोह में, त मूं त कोन ॾोह कयो, मुंहिंजे पीउ खां पुछ। त हाणे पीउ खे जेकर नियाणी बख़्श करे त पोइ त हाणे ॿी ॻाल्हि आहे, न त वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी सख़्तु ॻाल्हि आहे। अलाह ताला पुछंदो भई अय ज़म्बिन क़ुतिलत, मूं कहिड़े ॾोह में क़तलु कई वईसि, त कहिड़े ॾोह करे मारी वई, छा लाइ पुछा थींदी। हाणे इहो ॼण हिकिड़ो इशारो अहिड़े क़िस्म जो मतिलबु त हाणे कसम हेतिरा खयईं, पोइ इहो बि अञा कसम जो हिकिड़ो हिसो मतिलबु जॾहिं हालति हीअ थी वेंदी, इज़त सुहफ़ नुशरत, ऐं जॾहिं अमलनामा खोलिया वेंदा, पधरा कया वेंदा, नशर कया वेंदा, सभु कंहिंखे पखिड़िया वेंदा, जो सभु को ॾिसी सघंदो, पराओ पंहिंजो बि ॾिसी सघिबो, तुंहिंजा लछण मुंहिंजा लछण सभिनी जा। पर जेकॾहिं अलाह ताला जंहिंखे सतार अयूब आहे, ग़फ़ार ज़ुनूब आहे, त पोइ जिन माण्हुनि ते पंहिंजो छांव कंदो त हुनजो चवंदो तोखे मूं धरती ते बि सतार तुंहिंजा ॾोह मूं लिकाया, ऐं हींअर बि तोखे आऊं सॼी काइनात जे अॻियां, सॼी दुनिया जे अॻियां तोखे आऊं बुछड़ो न कंदुसि, तो ख्वार ख़राबु न कंदुसि, सतार तुंहिंजो ॾोह आऊं ढकींदुसि, इन करे ढकींदड़ ढके बाक़ी बुछड़ी हालति जेका सभु कंहिंजी आहे। भई इज़त समाओ कोशितत, ऐं जॾहिं आसमान जेको सो छिलियो वेंदो, साईं लिखियो आहे वैज़ल जहीम सुइरत, ऐं जॾहिं दोज़ख जेको आहे सो ॿारियो वेंदो, वैज़ल जन्नत उज़लिफ़त, ऐं जॾहिं जन्नत जेका आहे वेझी कई वेंदी। हाणे इहे 13 जेका जॾहिं हीअं 13 दफ़ा 13 आयतूं थी वञूं।
त मतिलबु घटि में घटि ॿार अची वियूं इज़ा ऐं आई ज़म खे छॾे बाक़ी इज़ा 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 12 दफ़ा त हीअ 13हीं आयत खां पोइ हाणे इन जो जवाबु हिननि सभिनी जो आहे अलिमत नफ़्सुम मा आहदरत सभु कंहिंजो नफ़्स जो हाज़िर उते कयो वेंदो तव्हां छा कयो यानी कहिड़ियूं चङायूं दुनिया में कयूं हुअव ऐं कहिड़ियूं बुछड़ायूं कयूं हुअव इहो सभु हाज़िर कयूं वेंदियूं तॾहिं ॼाणंदो हर को माण्हू अलिमत ॼाणंदो त मूं कहिड़ो चङाई कई कहिड़ी बुछड़ाई कई ऐं मुंहिंजो दोज़ख में वञणु हक़ु आहे या जन्नत में वञणु मुंहिंजो हक़ु आहे छा सॼो पधिरो थींदो हुन ॾींहुं अलिमत नफ़्सुन मा अहदरत जेको हाज़िर कयो आई सो अमल कंदाई हाज़िर कयईं से सभु उते पधिरा थींदा हाणे इहे ॼण 14हीं आयत थी हली हाणे वरी ॻाल्हि ॿिए नमूने सां शुरू थिए यानी हिकिड़ी ॻाल्हि हिते ख़तमु थी वई त सभु नफ़्सनि खे पंहिंजी ख़बर पइजी वेंदी त आऊं टको थो लहां की 1000 थो लखां लखु थो लहां छा थो लहां त केतिरो थो लहां पैसो ॾोकड़ लहां थो की दोज़ख जो हक़दारु आहियां की जन्नत जो हक़दारु सभु कंहिं ख़बर पइजी हाणे वरी ॻाल्हि ॿिए नमूने सां फला उक़्सिमु बिल खुन्नस कसम आहे हाणे हीअ बि ॼण इज़त समा कसम जो हिकिड़ो हिसो ई आहे जो अॻिते वरी सूरतूं जेके ईंदियूं वसमाओ वसमाओ वशम्स वशम्स त ॼण उन्हनि जो हीउ हिसो आहे उहो हिते वेठी आहे उहो हिते वेठी आहे पर आहे ॻाल्हि साॻी हाणे वरी ॻाल्हि इन ई अॻी सूरत में फला उक़्सिम हाणे फला उक़्सिम जो केतिरा सूरत वाक़िया में फला उक़्सिम आहे बलाद सूरत में फला उक़्सिम आहे फला उक़्सिम घणनि सूरतुनि में फला उक़्सिम जी माना आहे त पोइ कसम आहे हुनजो फ माना पोइ ला उक़्सिम ला जेको आहे ला जी माना न आहे हिते ला माना कसम थो खणां त फला उक़्सिम बिल खुन्नस पुठिते हंधि सितारा आहिनि जेके अॻिते वञी पोइ वरी पुठिते मोटंदा आहिनि अहिड़े क़िस्म जा सितारा आहिनि पोइ उनखे चइबो आहे खुन्नस ऐं खन्नास जेको आहे शैतान आहे जेको कुल औज़ बिरब्बिन्नास मलिकिन्नास इलाहिन्नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास माना तव्हांखे इशारो करे तूं इहो पुछराई कर पोइ अॻिते करे तव्हांखे पाण वरी हटी वेंदो भॼी वेंदो इहो बदमाश आहे शैतान जेको आहे सो तमामु सख़्तु बदमाश आहे तव्हांखे अॻिते करे पाण पेर कढी वेंदो हलियो पोइ चवंदो आउं त सुञाणा कंदो अने अख़ाफ़ अलाह रब्बुल आलमीन चई आउं त अलाह खां न डिॼां थो तूं पाण ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे त अहिड़ा कम ई कंदो आहे बदमाश जेको शैतान इब्लीस जेको आहे इन खां माण्हू परे रहे सुठो आहे इन सां यारी दोस्ती न रखिजे त चङाई न कजे छो इहो बि खुन सितारा आहिनि पर हीअ खन्नास आहे शैतान वॾो इहो पुठिते अॻिते करे पुठिते भॼी थो वञे त सितारा बि अहिड़ा आहिनि जेके हीअं वेंदी वरी पोइ वापसि मोटंदा आहिनि पाण कहिड़ी उहा हिकिड़ी सितारनि जे इल्म वारा एस्ट्रोनॉमी वकल या हिकिड़ो फिनोमिनन आहे जंहिंखे स्टडी करे सघे थो अल जवार खुन्नस उहे सितारा सिधो हलंदड़नि लिकंदड़ सितारनि जो पोइ वरी लिकी वेंदा हलिया अहिड़े क़िस्म जा सितारा आहिनि जेके ग़ाइब थी था वञनि पोइ वरी कनि सालनि खां पोइ निकिरंदा हज़ारनि सालनि खां पोइ तेरनि यानी हेतिरनि 100 सालनि खां पोइ हेतिरनि सालनि खां पोइ वरी पधा थींदा पोइ विच में वरी ग़ाइब थी वेंदा हलिया त अहिड़ी क़िस्म जा हाणे एस्ट्रोनॉमिकल हिकिड़ो फिनोमिनन ईअं इहो कोन थो हाणे एस्ट्रोनॉमी असांखे पढ़ाए थो वेही पर अलाह ताला अहिड़ो इशारो करे छॾे जो जॾहिं एस्ट्रोनॉमिकल ॼाणण वारा आहिनि या पढ़ंदा त चवंदा हीअ त ॻाल्हि ॻाल्हि जी माना त हीअ आहे त पोइ हुनखे सम्झ ईंदी असां जहिड़ो ईअं गुज़री वेंदो हलियो चवंदो छा टी मूंखे ॿिड़ी ॻाल्हि आहे उहा लैली इज़ा अस ऐं जॾहिं राति जेका असां ऊंदहि थी करे आइन सीन जॾहिं ऊंदहि थी करे राति यानी जॾहिं सिज वञे थो हलियो त पोइ ऊंदहि थी वञे उहा सुबुह इज़ा तनफ़स ऐं जॾहिं सुबुह जेको आहे सो पधिरो थो थिए नफ़्स थियो इन हू हाणे इहो थियो हाणे वरी जवाबु कसम यानी 15, 16, 17, 18 आयत ताईं इहे कसम थिया 1, 2, 3, 4 इहे कसम थिया हाणे वरी जवाबु कसम आहे त इन हू लक़ौल रसूल करीम इन हू माना हीअ माना हीअ क़ुर जेको आहे सो कौल आहे रसूल हाणे कौल मतिलबु हिते माना आहे त इहो अलाह ताला जो कलाम आहे जेको जिब्राईल इस्लाम अमीन आहे उन आंदो आहे
ऐं उहो रसूल करीम सलाह ते पहुतायो आहे त इहो पहुचायल आहे इन सेंस में त कर्म वारे भले चङाई वारे यानी जिब्राईल अलैहिस्सलाम आंदो आहे अलाह ताला वटां, पर जिब्राईल अलैहिस्सलाम जो कलाम न आहे, कलाम अलाह जो आहे। इन्नहु लक़ौल रसूलिन करीम ज़ी क़ुव्वतिन इंद ज़िल अर्श मकीन, इहो सगारो आहे, सगारो आहे अलाह ताला सगारो आहे, ज़ी क़ुव्वत आहे ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम सगारो आहे, जेकर मतिलबु उन खां को ॿियो विच में फुरे हुन में का ॻाल्हि ॻंढे शैतान विच में को चवे त हीअ वञी ॿुधाइजां। हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि पाण वटि, उहे चवंदा अलाह ताला मोकिलियो थिए पंहिंजो पैगाम फलाणे माण्हू जे लाइ, पर पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम ख़यानत कई विच में ऐं उहो ख़ाइन आहे ऐं उन ख़यानत फलाणे माण्हू जे ॾियण जे बदिरां फलाणे खे वञी ॾिनी आहे। हाणे अहिड़े क़िस्म जो ख़्यालु ज़हन में रखणु हिकिड़ो वॾी परवरशन आहे हिकिड़े ख़्याल जी, ऐं इन्हनि माण्हुनि खे सम्झणु खपे त इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, अलाह ताला फरमाए थो, अलाह ताला कूड़ो आहे त हीअ सभु सचायो, त मतिलबु त हिकु ॻाल्हि हिकिड़ी तमामु वाहियात थी वञे, त सम्झ खां परे थी वञे, ऐं पोइ मतिलबु सॼी काइनात फिटी पई आहे ऐं विढ़ी पई आहे इन उहो ख़्याल ते त हीउ क़ुर जेको आहे सो सचो आहे की कूड़ो आहे, कहिड़ो क़ुर आहे जो हिन में तहरीफ़ थियल आहे। हाणे उहो हिकिड़ो माण्हू आहे हिंदुस्तान में रिज़वी फलाणो हुन कोर्ट में सुप्रीम कोर्ट में पेश कयो आहे केस त पंहिंजो हिन में 26 आयतूं क़ुर जूं जेके तहरीफ़ थियल आहे। हाणे तोखे अलाह ताला अकुलु किथां ॾिनो आहे, पाण अलाह ताला कूड़ो आहे माज़ल्ला त चए थो इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, ऐं तूं भेणा कोर्ट में वियो आहीं, तोखे पादर हणण वारो को आहे कोन को, छा चवण वारो को आहे कोन, सम्झाइण वारो आहे कोन को, अकुलु तुंहिंजो किथे आहे, तुंहिंजा मुर्शद जेके आहिनि सभु मुंझारे में आहिनि, तोखे कहिड़ो अलाह ताला माज़ल्ला कूड़ो ऐं तूं सचो, त तारीफ़ थी आहे क़ुर में 26 आहे तूं कढी छॾींदासूं, तुंहिंजे पीउ ॾाॾे कढराए छॾियूं, हाणे तुंहिंजो नानू चाचो ईंदो क़बर में उथी उहो अची कढराईंदो, तुंहिंजो बुश ब्लेयर जेको आहे सो क़ुर में बदिलाए छॾियो, हाणे तुंहिंजे करे सुप्रीम कोर्ट जेका इंडिया जी सा बदिलाईंदी क़ुर शरीफ़ खे, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ॾिस भला अकुलु हिननि माण्हुनि जो फितनू शैतान जेको आहे सो कीअं थो चुंग करे माण्हू खे, जो माण्हू सॼे फितने में बर्बादु थिए, पंहिंजी क़यामत बि विञाए ऐं ॿियनि खे बि बुछड़ो करे सॼी धरती ते बेज़ार करे, काफ़र जेके आहिनि खिलनि असां ते ख़ुशि थियनि, पंहिंजो जेके ॿिया जेके आहिनि हीअ मुस्लमान थी करे अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि करे, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। इन्नहु लक़ौल रसूलिन करीम ज़ी क़ुव्वतिन इंद ज़िल अर्श मकीन, मकीन तमकनत वारो जेको अर्श आहे उन में कुवत वारो आहे, को शैतान विच में हुड़ब करे को विच में हिन जे बदिरां हूअ हिन जे बदिरां हूअ, उहो सूरत शोरा मंझि बि ईंदो त इहो कोन्हे शैतान जो कलाम न आहे, हीअ अलाह ताला जो, दिस इज़ नॉट सैटानिक वर्सिस, जीअं फलाणे माण्हू बदमाश जेको आहे सो सैटानिक वर्सिस लिखी ऐं सॼी ख़ल्क़ खिलाए ऐं पंहिंजो बुछड़ो पाण बि थियो, ख्वार ख़राबु थियो आहे, अलाह ताला जहन्नम में मोकिलींदुसि, किथे मोकिलींदुसि, मरण खां अॻु में अञा नादिम न थियो आहे, केतिरा साल जीअरो रहियो आहे, पर डिॼंदो ऐं मरंदो थो वते, जीअरो बि आहे ऐं मोलनि सां गॾु आहे, मतिलबु कहिड़े क़िस्म जो आहे, त अहिड़े क़िस्म जा माण्हू मुताइन सम अमीन, अहिड़ो जेको आहे जिब्राईल अलैहिस्सलाम आहे उहो उनजो माण्हू ॿिया जेके फ़रिश्ता आहिनि उहे इतिहाद कनि था, जिन्नात ऐं फलाण हुन ते ग़ालिब नथा थी सघनि, मुताइन, he is to be obeyed and people, other angels obey him, इहा ॻाल्हि आहे, सम अमीन, अमानत वारो आहे, ख़यानत वारो न आहे, जीअं तव्हां सम्झी छॾियो आहे, जीअं ख़ाइन निमाज़ पढ़ी ऐं पोइ वरी धकण लाइ को पंहिंजे ॾिसंदो हिननि खे ईअं कंदा, सलाम कोन फेराईंदा निमाज़ खां पोइ, पंहिंजो धक हणंदा पंहिंजे हिन ते राननि ते, ख़ाइन चवंदा, यानी जिब्राईल अलैहिस्सलाम खे ख़ाइन था चवनि, हज़रत फलाणे खे ॾियण जे बदिरां वञी फलाणे खे ॾिनी अथसि, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। हाणे इहा ॻाल्हि कहिड़ी नमूने सां कजे जो माण्हू खे ख़राबु न लॻे, वमा साहिबुकुम बिमजनून, तव्हांजो साहिब यानी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजनून न आहे, चरियो न आहे। हाणे मजनून जो केतिरा दफ़ा क़ुर शरीफ़ में ज़िक्र आयो त हुनखे छो जो चवंदा हीउ चरियो आहे, भला ॿियो न त चवंसि चरियो आहे, साहिर आहे, जादूगर आहे, हीअ आहे हू आहे, हज़ार
नमूना उहे सभु क़ुर शरीफ़ में ॾिनल आहिनि। पर हे ॼाणे अहिड़ी अॼुकल्ह जी जेका यूरोप वारा आहे जेके चार्ली हेब्डो ऐं दूर थियनि मुंहं में जेके फ़साद कनि था, उहे हिकिड़ी ॿी लेवल जी ॻाल्हि आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अलाह ताला पाण जवाबु ते ॾिनो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण मौजूदु हो जंहिं जवाबु ते ॾिनो, असाब सगोरा पाण मौजूदु हुआ जंहिं जवाबु ते ॾिनो। हाणे असांजी ज़िमेदारी आहे त जॾहिं अहिड़ो को बदमाशी जी ॻाल्हि करे त हुनखे असां मोह ॾियूं, हुनखे असीं चऊं त तूं ईअं न चओ, या फज़ीलत न आहे जो तूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु, असां कंहिं ॿिए जे पैगम्बरनि जे ख़िलाफ़ु या पंहिंजे देवताउनि जे ख़िलाफ़ु या कंहिं पंहिंजे हुननि जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कोन था करियूं। असीं हुननि जे ख़ुदाउनि खे दुशनाम नथा ॾियूं, गारियूं नथा ॾियूं। तव्हां गुस्ताखी न करियो, बदमाशी न करियो, इहा ॻाल्हि जेका सभु सही ॻाल्हि आहे, ईअं करणु घुरिजे। वमा साहिबुकुम बिमजनून वलक़द रआहु बिल उफ़क़िल मुबीन। ऐं उनखे ॾिठो आई हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो उफ़क़ में, मतिलबु त हिकिड़ो जेको गार हिरा जे वटि ॾिठाईंसि, ॿियो सिदरतुल मुंतहा वटि ॾिठाईंसि। उनजी ज़िक्र हिन सूरत तकवीर में मतिलबु आहे। तहिड़े नमूने सां ॿ दफ़ा हुनखे ॾिठाई, असली सूरत में ॾिठाईंसि जेकर, या ॿिए दफ़े मतिलबु, ऐं केतिरा दफ़ा इंसानी सूरत में ॾिठाईंसि, दहियतुल क़ल्बी जे शिकिल में ईंदो हो, या फलाणे नमूने सां, या इहे ग़ैर मारूफ़ माण्हुनि जे शिकिल में ईंदो हो। जिब्राईल अलैहिस्सलाम खे अलाह ताला जे रसूल पाक सां ॾिठो। वलक़द रआहु बिल उफ़क़िल मुबीन वमा हुव अलल ग़ैब बेज़नीन। हूअ माना रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब जी ख़बर जेका